क़दीमी वण जेके आहिनि उहे ख़तमु थी विया। ख़ुदि कराची में तव्हां ॾिसो पिपर जा वण, पिपर जो वण सॼो कराची में ख़तमु थी वियो। हिकिड़ी स्ट्रगल असां हलाई, उनखां पुठियां कमिश्नर नोटिस कढियो त हाणे पिपर जे वण खे जेका आहे उहा वाढी उनजी बंदि थियणु खपे। इहे शयूं कराची शहर में जेके करियूं था, त कराची जे सराउंडिंग में जेको मलीर आहे उनखे बि त बचाइण जी ज़रूरत आहे। सिर्फ़ु इहा ॻाल्हि न आहे, सिर्फ़ु इहा ॻाल्हि कोन्हे त तव्हां एग्रीकल्चर खे तबाह पिया करियो, पर ला मौजूदु आहे। जेके दोस्त वेठा आहिनि, 800 फुट खां मथे कंहिं बि जबल खे नथा कटे सघियो। बैरिया टाउन मुकमल जेके जबल आहिनि 1000 फुट जा 1200 फुट जा सभु कटे उते हाउसिंग स्कीमूं ठाहे पई। केरु रोकण वारो कोन्हे, केरु चवण वारो कोन्हे। ॻाल्हि था करियूं, चवंदा डेवलपमेंट चरियायो तरक़ी थींदी, 4 सिंधी माण्हू जेकॾहिं फ्लैट उठनि था, उते नौकिरी कनि था, वहाँ कहिड़ी तकलीफ़ आहे। पर 4 सिंधी माण्हुनि जे करे असां 25 ॻोठनि जा माण्हू जेके मुतासिर था थियनि, उते चरागाहूं ख़तमु थी थियूं, केॾां वेंदा? उन्हनि माण्हुनि जो को बि छा कोन्हे। जेकॾहिं 460 अरब रुपया वापसि था थियनि, झगड़ो लॻो पियो सिंध गवर्नमेंट जो, जहिड़ो आहे वफ़ाक़ी गवर्नमेंट जो, पैसा कंहिंखे ॾिना वञनि। इहे पैसा त उन्हनि माण्हुनि जा हुया। सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो ॾिए थी, 2018 में सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आहे त बैरिया टाउन खे मुकमल तौरु ख़तमु कयो वञे, इम्प्लीमेंटेशन बेंच ठाही थी वञे। तव्हां अमल दरामद करियो। जेके माण्हू हिन 45,000 एकड़ ज़मीन ते जिन बि माण्हुनि कब्ज़ो कयो उन्हनि खे सज़ा ॾियो। इम्प्लीमेंटेशन बेंच जो इहो कमु कोन्हे बार्गेनिंग करे 460 अरब रुपयनि जी। उन बार्गेनिंग जे तहत जेका चयो वियो त माण्हू रहिया पिया आहिनि, हाणे केॾां वेंदा? उन फ़ैसिले में उहे माण्हू केॾां विया जेके सदियनि खां उते रहनि था? उन फ़ैसिले में उन्हनि माण्हुनि जो को ज़िक्र कोन्हे जेके उते रहनि था। उन्हनि जो बि ज़िक्र थियणु खपे उन फ़ैसिले में सुप्रीम कोर्ट जे तरफ़ां। अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त उते आउं जीअं त तारीख़दान आहियां, तारीख़ ते लिखां थो, उते रॉक कार्विंग जेका सॼे बुद्धा दौर जी रॉक कार्विंग जेके असां ॾिसूं था नॉर्दर्न एरियाज़ में, उते उन्हनि खे सॼे खे जेका आहे उहा ख़तमु कयो वियो आहे। उते चौकुंडी तर्ज़ जूं जेके कब्रस्तान आहिनि, उन्हनि कब्रस्ताननि खे ख़तमु कयो, असांजी तारीख़ खे ख़तमु कयो थो वञे। भिटाई जो जेको तकियो जेके उतां जोगी अचनि था टंडे गंजे टकर खां, जेके हिंगलाज वञनि था, उहे उते अची रहंदा हुआ राति जो। उते असां लैट्रिन ठाहे छॾिया आहिनि। ॼाणी वाणी ख़बर बि आहे त हिते भिटाई जो तकियो आहे। असां बैरिया टाउन जे तरफ़ां लैट्रिन ठाहे करे असांखे ॿुधायो वियो आहे त असां अव्हांजे माण्हुनि सां, अव्हांजे तारीख़ सां, अव्हांजे तारीख़ी माण्हुनि सां हीउ कमु कंदसि, जेको मां करणो करियो। महिरबानी अव्हां दोस्तनि जी, अव्हां उथियो, साथ ॾियो। जीअं त मूंखे इंडिजिनस राइट लैंड जे हवाले सां ॻाल्हि करणी हुई। इंडिजिनस राइट लैंड पंहिंजे हिते मौजूदु आहे। असां इन ॻाल्हि में फ़ख़्रु था महसूसु करियूं त 7 सालनि में असां जेका मूवमेंट हलाई, माण्हुनि खे सम्झ में न आई त उन्हनि सम्झो कि हाउसिंग स्कीम आहे, पर असां उन्हनि खे चयो त हाउसिंग स्कीम कोन्हे, इहा तबाही आहे। ऐं उहा ॻाल्हि सॼी सिंध सम्झी वरिती। अॼु सॼी सिंध जेका आहे उहा बैरिया टाउन जे हवाले सां ॻाल्हि थी करे त इहे मनसूबा जेके अहिड़ा मनसूबा न हुजणु खपनि। 200-300 एकड़नि जा तव्हां रिहायशी मनसूबा ठाहियो, पर 92 जूं 92 देऊं MDA LD जे हवाले करे एग्रीकल्चर ज़मीनूं ख़तमु था करियो। केॾां वेंदासीं असां? चोरियूं कंदासीं, धाड़ा हणंदासीं, छा कंदासीं? तंहिंजे करे इन ते सभिनी दोस्तनि खे सोचणो पवंदो। सभिनी महिरबानी। अलाह वाही।